अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हींअर सिंध म्यूज़ियम वटि मौजूदु आहियूं जिते सूफ़ी मेलो लॻायो वियो आहे 6 ऐं 7 जनवरी सिंध म्यूज़ियम में। हीउ 2 ॾींहंनि जो मेलो आहे जिते मुख़्तलिफ़ 7 स्टेजूं सजायूं वियूं आहिनि सूफ़ियुनि जूं। शाह अब्दुल लतीफ़ भटाई, कलंदर, सूफ़ी शाह इनायत ऐं ॿिया। ऐं हिन में किताबनि जा बि स्टाइल रखिया विया आहिनि ऐं माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। असां हींअर पहुता आहियूं, इहो अञा हाणे शुरू थियो आहे। धागो घणे आहे रे? घणे जो है? हेलो, ये कितने का है? कितने का है? ये 300। इसके बाद
हथ मथे करे ज़ोरदार ताड़ियूं बेदर साईं आया अञा त जागो पिया न हाँ को दाद ही ना है को आवाज ही ना है न हक है न हक मौजूद है हक मौजूद सदा मौजूद आऊं आस्ते चंद मौजूद सदा मौजूद जियो जियो
हेॾां वञो हेॾां रस्तो किथे आहे